बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम असातिज़ा कराम की गुजारिश है त जीअं त पेटर्न जा इलेक्शन थियण वारा आहिनि तमामु जल्द, उम्मीद है त अक्टूबर ते इलेक्शन थींदा। आउं पंहिंजे तालके जे पंहिंजे ज़िले जे तमाम मेल फीमेल टीचर्स के गुजारिश थो कयां त उहे फार्म लाज़मी भरनि, जीअं त पेटर्न खे मज़बूत करे सघे, तंज़ीम के मज़बूत करे सघूं। तंज़ीम इन सूरत में पान मज़बूत करे सघूं था जॾहिं पान पेटर्न जा मेंबर थींदासीं। मेंबर थियण जे लाइ तव्हां दोस्तनि के मेल फीमेल जेके असातिज़ा कराम आहिनि उहे फीस पंहिंजी जमा कराइनि, तालके जे सदर जनरल सेक्रेटरी जे तालके जे कंहिं उहिदेदार वटि जमा कराइनि ऐं इहे फार्म लाज़मी भरी जीअं त उहे वोटर थी सघनि, वोटर लिस्ट में उन्हनि जो नालो अची सघे। तव्हांजो वोटर लिस्ट में नालो हूंदो त वोट कास्ट करे सघंदा ऐं तव्हां तंज़ीम खे मज़बूत करे सघंदा। जीअं त सरकार तरफ़ां काफ़ी पेचीदगियूं आहिनि, काफ़ी ॾुखियाइयूं आहिनि, उनजो सबबु इहो आहे त असां पेटलफ वारा उस्ताद जेके बि आहिनि असीं छिड़ विछड़ आहियूं। असीं इन छिड़ विछड़ जो सरकार फ़ाइदो खणी असां ते मुख़्तलिफ़ एक्ट लागू पियो करे, तंहिं करे पंहिंजे हक़ वठण जे लाइ पेटलफ जा मेंबर थियो ऐं मेंबर न थींदव तव्हां वोट कास्ट न करे सघंदव। महिरबानी करे पंहिंजे कंहिं बि उहिदेदार सां राब्तो करे तस्वीरूं ऐं फीस ऐं इहा मेंबरशिप फॉर्म इहो फिल करे पंहिंजे तालके जे पंहिंजे ज़िले जे के उहिदेदार वटि जमा करायो त जीअं पाण पेटलफ खे मज़बूत करे सघूं।